नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदा हलूं। खानपुर में अहम ख़बर है। SSP शिकारपुर की अगवाणी में कच्चे में ऑपरेशन थियो है, जंहिंमें 2 मुगवी बाज़ियाब कया विया आहिनि। गढ़ी तेगो में ऑपरेशन दौरान खैरपुर वासी सलामत ऐं अनवर अली बाज़ियाब कया विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, इलाके में ऑपरेशन दौरान ईंदड़ वींदड़ रस्तन के सील किया वियो आहे। ये हम ख़बर ताईं पहुचायूं पिया। खानपुर में जिते SSP शिकारपुर की अगवाणी में कच्चे में ऑपरेशन किया वियो आहे। 2 मुगवी बाज़ियाब कराया विया आहिनि। गढ़ी तेगो में ऑपरेशन दौरान खैरपुर वासी सलामत ऐं अनवर अली के बाज़ियाब कराया वियो आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं त इलाइक़े में ऑपरेशन दौरान ईंदड़ वींदड़ रस्तन के सील किया वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, अवांखे आगाह कंदा हलूं। खानपुर में SSP शिकारपुर की अगवाणी में कच्चे में ऑपरेशन थियो है, जंहिंमें 2 मुगवी बाज़ियाब थिया आहिनि। गढ़ी तेगो में ऑपरेशन दौरान खैरपुर वासी सलामत ऐं अनवर अली के बाज़ियाब करायो वियो आहे। इलाइक़े में ऑपरेशन दौरान ईंदड़ वींदड़ रस्तन के सील कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। खानपुर में अकबर इनकलाबी खां। अकबर इनकलाबी, छा तफ़सील आहिनि? SSP शिकारपुर अभी मसूद मंकी जी अगवानी में जुटे तालुके के कड़ी जगह इलाके में सर्च ऑपरेशन के जे नतीजे में खैरपुर अगवा महीनो अगवा थियल खैरपुर वासी सलामत अली ऐं अनवर अली के पुलिस बाज़ाब कया वरितो आहे। जॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदो 3 ॾींहंनि खां जेकी ऑपरेशन हले पई, उनमें सरदार तेगो खर्तिकानी के कराची मां गिरफ़्तार करे खणी हिते अॼु उनखे कदो कोर्ट जी अदालत में पेश कयो अची। महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।